हड़ई कजेड़ा, हड़ई कजेड़ा साई हड़ई कजेड़ा। वे होता बड़े वे हो। जो चिबड़ हे ॾिस मुंहिंजी बाहुनि खे हे पटको मेड़ थई मेरी मां बाह बधाए थो पेरे पवाए थो चवे त मां न्याणियूं मेड़ वठी अचां अरे ॾिस बेली ॿाहिरि धमकियूं ऐं हिते वरी मिंथूं। ॿार मिड़े इज़त आहे बाक़ी मां छड़ी लानत ठहियल आहियां ॾिस माफ़ी। इहो करी छा थो? अब्बा चिबड़ तूं बि जवान पुट जो पीउ आहीं तूं सम्झे त मुंहिंजी ॻाल्हि खे तुंहिंजो छोरो पहिरें नंबर जो लूसी कंहिं न कम जो कोठे जो पुट आहे उनजी ग़लती आहे पर यार मां ड्राण हणी आयो आहियां इनजे करे महिरबानी करे मुंहिंजे छोरे खे बुजो ॾियो मुंहिंजे मतिलबु हथ घुमाए परचाए सभा मुंहिंजी ॿाहुनि खे ॾिस चए त मां वरी पहिरीं पवां अब्बा चिबड़ अब्बा। चङो चङो मां सम्झी वियुमि मूंखे छा करिणो आहे। अब्बा मुझे मिठा अब्बा मां बाहू तो बताए मेली मुझे राम कर अब्बा। सब्र कर मां सभु सम्झी वियुमि। वॾी महिरबानी अल्लाह ॿुधाईंदी। उथ उथ त हलूं। पुट मुंहिंजी बि ग़लती आहे मुंहिंजे पुट जी बि ग़लती आहे मां माफ़ी थो वठां। ठीक आहे अदा चिबड़ तूं असांजो वॾो आहीं बाक़ी छोकिरे खे सम्झाए छॾे त ॿीहर ईअं न करेंगे हल ॾे। माना त तूं न सुधरंदे हाँ सॼी ज़िंदगी पियो तूं मूंखे ज़लील कंदे। ज़लील खुदा कंदी मां वसीलो आहे उहा ॿी ॻाल्हि आहे। अड़े मुआ तोखे फ़ाइदो कहिड़ो थो पवे पंहिंजी रोज़ी फिटाईंदे। रोज़ी त चाचो थो पिटाए मां त मचाइण जी कोशिशि थो कयां। और हेॾे गिराकनि जे साम्हूं मूंखे कूड़ो करी हुननि खे भॼाए थो छॾी ईअं रोज़ी बचाई पिया। बाबे ऐं गिराकनि जे विच में तूं टंग अड़ाई छो थो तोखे लाचार कहिड़ो आहे। वञ एॾो कूड़ो पाण ॿाहिरि टिके वेठो आहे मां अंदरि पतो लोड़िया गिराक विच ते मूंखां सामान वठंदो आहे मुंहिंजी एॾी वॾी चंगा मां हणायां थो सभु कूड़ा इल्ज़ाम मुंहिंजे मथां थो आणो मां टंग हणाईंदो कुझु अकुल खां कमु वठो लोड़िया बि कमायां बि इल्ज़ामनि जा सभु ॿार मुंहिंजे मथां बाबे खे बि लाचारो हिन घर में पढ़ायो सभु को पंहिंजूं न्याणियूं पढ़ाए तड़े छॾींदो आहे ॿिए घर में हुन वरी मूंखे तड़े छॾियो बाबा इहो सुठो न कई। इहा टंग न जेका तूं विच में बि दाफ़ कंदो आहे न उहा थी चवां। ठीकु आहे अॻिते मां पासे में बि दाफ़ कंदुसि हाणे सही आहे न। अम्मा ज़रीना छॾीसि हिन खे सम्झाइण मन मींहं जे अॻियां बि न वॼाइणो आहे हे कोन सुधरंदो निभागो न सम्झंदो हरी भरी असां पंहिंजे दिमाग़ दा वेठा कपाई हिन बेवकूफ़ जे मथां न साईं न ओ चैनी चेक कर बी मां सम्झां थो बेवकूफ़ न आहियां। अनवर जी ज़ाल ॾिस अधे जीवन जी ज़ाल ॾिस सोन में सॼियूं तुरियूं पयूं हिकिड़ी मां ई आहियां जो तो सुञे सां अचे फाथियूं बदकिस्मती आहे मुंहिंजी जो मूं तोसां लाऊं लधियूं। शरीफ़ा ॻाल्हि खे सम्झ उन्हनि जा मुड़ुस बाला ऑफिसर आहिनि ऐं मां मामूली हिकु पुलिस जमादार आहियां। बाबा तूं भंगिन जो जमादार आहीं न पुट उहो हिन खां वधीक कमाईंदा हूंदा हे बसि नाले में ख़ुशि आहे त मां जमादार आहियां बाक़ी माल ठाहिण जी हिनखे कहिड़ी ख़बर। अम्मा पोइ तूं कर न बाबे वारी ड्यूटी पोइ बाबो घर में मानी पचाए। युन्स पुट पीउ खे ईअं न आहे चइबो। केरु आहे मुंहिंजो पीउ? अड़े निभागा मां जो जीअरो जाॻंदो वेठो आहियां मां आहियां न तुंहिंजो पीउ। उहो त तूं थो चवीं ॿियो कोई बि चवे न। अकुल सिर्फ़ु चरिया न आहे चइबो ईअं। अकुल जी हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे भला कार्ड ॾेखार जिते मां तुंहिंजो पुटु लिखियलु हुजां। पुट कार्ड ते पीउ जो नालो हूंदो आहे पीउ जो
पुट जो नालो न हूंदो आहे उहो बेफारम हूंदो आहे। न इहा ॻाल्हि मां कोन मञींदुसि। जेकर तूं मुंहिंजो कार्ड में नालो नाहे लिखायो त मां बि पंहिंजे कार्ड में चाचे खमीसे जो नालो पंहिंजे पीउ तौरु लिखाईंदुसि। थोरा इहो अकुल अथई, इहो सही थो ॻाल्हाए। तव्हांखे छा आहे, मुंहिंजो कार्ड ठहंदो कोन ऐं तव्हां ॿिन्हिनि जो जहिड़ो फुटंदो कोन। 10 रुपया थी खपनि था मूंखे, शइ वठंदुसि वञी दुकान तां। ॾेई थी 10 रुपया, इहे उबतियूं सुबतियूं ख़बरूं न कर। कोन थो कयां, 10 रुपया ॾे। हाणे मुंहिंजो मोह छा थो ॾिसी, वञ ड्यूटीअ ते ऐं ख़ाली हथ न अचिजांइ, सामान वामान खणी अचिजांइ। मां कुझु न सम्झो। छा? हा सम्झी हा हर शइ वठी को था। हाज़ुर घर में मारियल ज़ालुनि जा ॿार सदायूं खाने खां मुनाफ़िकीअ जा आहियूं माहिर कम